मीरपुर खास में सांगड़ के इलाइक़े वर्कशॉप भरिसां ओढ शरीफ वासिन वरियाम फ़कीर समेत इलाइक़े के अॻवान जा हथ ऐं दर बंदि करण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। और जमायत जे फ़कीर कुंडो गाहो फ़कीर साहब ॾिनो इसहाक बाबू जो ऐं ॿियनि अपील कंदे चयो आहे त मुख ऐं चीफ ख़लीफ़ो संदन हिक बि न पियो ॿुधे। वरियाम फ़कीर समेत नाइब ख़लीफ़नि जा हथ खोलिया वञनि त जीअं ओढ शरीफ में पीर साईं पागारे जी दावत ख़ुशीअ सां करे सघूं। आगाह कयूं पिया अहम ख़बर के हवाले सां मीरपुर खास में सांगड़ के इलाइक़े वर्कशॉप भरिसां ओढ शरीफ वासिन वरियाम फ़कीर समेत इलाइक़े के अॻवान जा हथ ऐं दर बंदि करण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। और जमा जे फ़कीर कुंडो गाहो फ़कीर साहब ॾिनो इसहाक बाबू जो ऐं ॿियनि अपील कंदे चयो आहे त मुख ऐं चीफ ख़लीफ़ो संदन हिक बि न पियो ॿुधे। वरियाम फ़कीर समेत नाइब ख़लीफ़नि जा हथ खोलिया वञनि त जीअं ओढ शरीफ में पीर साईं पागारे जी दावत ख़ुशीअ सां करे सघूं। पिया मीरपुर खास में सांगड़ के इलाइक़े वर्कशॉप भरिसां ओढ शरीफ वासिन वरियाम फ़कीर समेत इलाइक़े के अॻवान जा हथ ऐं दर बंदि करण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। तफ़सील मालूम कनि था चीफ रिपोर्टर मीरपुर खास मां ब्यूरो चीफ नज़ीर पंवर का। नज़ीर पंवर आगाह कजो इन हवाले सां। जी बिल्कुल सांगड़ ज़िले के जो शहर वर्कशॉप लॻ ओढ शरीफ वासिन जो एहतजाज है। असांजे इलाइक़े ओढ शरीफ में जो मुर्शिद जो पीर साईं पागारे की दावत है। असांजे इलाइक़े के अॻवान जा हथ जो दर बंद आहिनि। असांजे मुख ऐं चीफ ख़लीफ़ा न पिया ॿुधनि ऐं वरियाम फ़कीर समेत नाइब ख़लीफ़नि जा हथ खोलिया वञनि। इन ही मौक़े ते जेको हुर जमायत जे माण्हुनि ऐलान आला जो हज़रत पीर साईं पागार के अपील कंदे जो फ़कीर कुंडो गाहो फ़कीर साहब ॾिनो इसहाक बाबू जी अली मोहम्मद करीम ॾिनो जुणे जो अब्दुल वहाब खालिक ॾिनो अला बख्श चांडियो रहीमदाद ऐं ॿिनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी अपील ॿुधी वञे जीअं त असां ओढ शरीफ जे जेको दावत ख़ुशी सां करे सघूं। जॾहिं त हिननि इहो चयो आहे त हिन जा फौरी तौर जेके आहिनि असांजे जेका फ़कीर वरियाम जा जेको हथ बंदि कयो विया उहो हथ खोलियो वञे ऐं न त असां ॿीहर जेको एहतजाज जो जेको दाइरो वधाईंदासीं। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नज़ीर पंवर तफ़सील ॾियण लाइ।